अल्लाह के उन बेहतरीन खालिक आ जो मिट्टी के इंसान सुभान अल्लाह या मिट्टी इंसान कीअं थी थिए वो फरमायो था त असां ॿिज इन ज़मीन में विझूं था इहो ॿिज ज़मीन मां ग़िज़ा हासिल करे थो ऐं समूरी मिट्टी कोन वठंदो आहे उन में जुज़ा चूंडींदो आहे तंहिंजे करे क़ुर मजीद में इहो चयो सुलालत मिन तीन मिट्टीअ मां चूंड जुज़ा इहो बूटो वॾो थो थिए इहो जॾहिं बूटो वॾो थियो त हाणे जेको मिट्टीअ जो जुज़ो हुयो जेके असां साइंस में एटम चवनि था इहो एटम हाणे ज़िंदगी अख़्तियार करे वियो छो त बूटो ज़िंदा आहे वधे थो जेको ज़िंदा न हुजे उनमें वधण जी सलाहियत न आहे ज़ातिर पत्ता उनमें ज़िंदगी न आहे जहिड़ो आहे ओड़ो ई रहंदो लेकिन बूटे में ज़िंदगी आहे वधे थो इहो एटम हाणे शक्ल अख़्तियार करे वियो इन बूटे जे जुज़ जी जंहिंखे असां बाटनी जो सेल चऊं था इन बूटे खे कंहिं जानवर खाधो मिसाल तौर हिनखे बकर खाई वियो हाणे इहो जेको बूटे जो जुज़ो हुयो जंहिंखे असां साइंस में चऊं था त बाटनी जो सेल इहो थी वियो इंसान ऐं हिन जे विच में हैवान जो जुज़ो हैवान जो जुज़े खे असां चऊं था एनिमल सेल इहो एनिमल सेल हैवान जो गोश्त या बूटो इंसान खाधो मिसाल तौर सब्जी खाधी ऐं गोश्त खाधो इहो हलंदे हलंदे इंसान जो हिसो बणिजी वियो इंसान जो जुज़ बणिजी वियो यानी छा ह्यूमन सेल बणिजी वियो मिट्टी पहिरियां थी बूटे जो हिस्सो वरी थियो जानवर जो हिस्सो वरी थियो हली इंसान जो हिस्सो इहो या ज़मीन है मिट्टी आहे जो सफ़र जारी आहे इंसान जे इन जुज़ ताईं ऐं वरी तव्हां अगरि ॾिसो त इहो जॾहिं एटम मरे थो पंहिंजो वजूद विञाए थो त बूटे जो हिसो बणिजे थो अगरि इहो पंहिंजो वजूद न विञाए त बूटे जो हिसो कोन बणिजंदो बूटे जो हिसो पंहिंजो जेको आहे वजूद विञाए थो यानी मरे थो त जानवर जो हिसो थो बणिजे जानवर जो हिसो जॾहिं वजूद विञाए थो त इंसान जो हिसो थो बणिजे ॿियनि लफ़्ज़नि में मिट्टीअ ते मौत अचे थो त बूटो थी वियो बूटे ते मौत आयो त जानवर थी वियो जानवर ते मौत आयो त इंसान जो हिसो थी वियो इन में मालूम थियो त मौत फना जो नालो आहे मौत ख़ात्मे जो नालो न आहे बल्कि मौत हिकु अहिड़े क़िस्म जो अल्लाह जो हलायल अमल आहे प्रोसेस आहे जंहिंमें हेठे दर्जे जो वजूद मथे दर्जे जो वजूद थी थो वञे मौत फना न आहे ख़ात्मो न आहे असां जो असां मरी वेंदासीं ख़तम थी वेंदासीं ख़ात्मो आहे कोन मौत नालो आहे हेठे दर्जे जे वजूद खे मथे दर्जे जे वजूद में तब्दील कराइण तंहिं करे मिट्टीअ ते मौत आयो त बूटे जो हिसो थी वियो बूटे ते मौत आयो त जानवर जो हिसो थी वियो जानवर ते मौत आयो त इंसान जो हिसो थी वियो हाणे जॾहिं इंसान जो हिसो थी वियो इंसान ते मौत ईंदो त इंसान ख़तम थी वेंदो फना थी वेंदो जी न बल्कि इंसान ते जॾहिं मौत ईंदो त इंसान जो वजूद इन क़ाबिल थी वेंदो जो इन आख़िरत में वञी वजूद हासिल करे ऐं उन जो नेमत हासिल करे सुभान अल्लाह इंसान जो सफ़र जेको जारी आहे क़ुर में चए थो वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन असां इंसान खे मिट्टीअ जे चूंड जुज़नि मां ख़ल्क़ करणु शुरू कयो थुम्म जअलनाहु नुत्फ़तन फ़ी क़रारिन मकीन हाणे इंसान वटि आयो वियो इहो नुत्फ़ो बणिजी माउ जे पेट में वियो माउ जे पेट में जॾहिं नुत्फ़ो वियो त उन खां पोइ खून जो दिग बणियो खून जे दिग मां बूटी ठही बूटीअ मां हॾो ठहियो हॾे ते मांस पैदायो वियो हाणे इन क़ाबिल थियो त अलाह हिनखे रूह अता करे अलाह रूह अता कयुसि हाणे थियो सुभान अल्लाह अहसनुल ख़ालिक़ीन फतबारक अल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन सुभान अल्लाह अल्लाह ताला मलाइकनि खे ख़ल्क़ कयो कोन थियो त अहसनुल ख़ालिक़ीन अल्लाह ताला जन्नत खे ख़ल्क़ कयो कोन थियो त अहसनुल ख़ालिक़ीन इंसान खे ख़ल्क़ करे अल्लाह ताला चयो फतबारक अल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन तबारक अल्लाह के समझो तबारक अल्लाह वही लफ्ज़ जो के सब मुबारक चवंदा कोई माण्हू को कारनामो अंजाम ॾींदो आहे त असां मुबारक चवंदा आहियूं उनखे मिसाल तौर महिनतूं करे ज़ियारत लाइ वापसि मोटी मुबारक हुजे तकलीफ़ करे हज जे लाइ मुबारक हुजे मुबारक जो मतिलबु आहे कोई कारनामो अंजाम ॾींदो आहे उन ते मुबारक ॾींदा आहियूं अल्लाह तबारक ताला जॾहिं मिट्टीअ मां अहिड़ी ख़ूबसूरत शकिल बाकमाल मौजूद इंसान ख़ल्क़ियो हाणे अल्लाह खे मुबारक कीअं ॾिए उन मक़ाम ते
जेको आहे ई कोन जेको उन ख़ालिक खे मुबारक ॾिए तंहिंजे करे अलाह तबारक व तआला पंहिंजो पाण खे पाण मुबारक ॾिए थो फ़तबारक अल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन मुबारक बाद उन ख़ालिक खे जंहिं इंसान जहिड़ो मख़लूक़ सुभान अल्लाह हाणे ज़िंदगी इंसान जी हिन दुनिया में शुरू थी थिए माउ जे पेट मां निकिरे थो ऐं ज़िंदगी हिन दुनिया में शुरू थो करे हिन दुनिया में इंसान ज़िंदगी शुरू थो करे हाणे हिन दुनिया मां निकिरी वरी आख़िरत में वेंदो घणा असां चवंदा आहियूं कि आख़िरत छा आहे आख़िरत में जेको जो आहे जन्नत ई आहे छा ये जन्नत में हूर आहिनि छा ये जन्नत में मेवा आहिनि छा ये जन्नत में मुख़्तलिफ़ खाइण जूं शयूं ये माखियूं ये आहिनि छा बुनियादी तौर इंसान जेसि ताईं हिन दुनिया में आहे तेसि ताईं हुन दुनिया जूं हक़ीक़तूं सम्झी नथो सघे हुनजे सम्झ में ई नथियूं अचनि हिन जो मिसाल इहो ई आहे माउ जे पेट में आहे ॿार हिनखे अगरि सम्झायो त ॿाहिरि हिकिड़ो वॾो दरिया आहे कोन सम्झ में ॿार सम्झायो त रंगीनियूं रंग आहे कोन सम्झ में ॿार खे जेतिरो तव्हां सम्झायो ओतिरो हिन दुनिया जूं शयूं काई बि सम्झ में कोन ईंदियूं पोइ लतीफ़ो ॿुधाईंदा आहिनि त हिकिड़ो बोट जो आहे त दरिया जो हिकिड़ो ॾेढर उहो वञी खूह में किरियो खूह में जो किरियो त हुते खूह में जेको ॾेढर हो उन खे पुछियो तूं किथां आयो तूं त न आयो आहे हाणे त मां दरिया में आयो आहियां दरिया छा थींदो खूह जो ॾेढर इहो एतिरो ई खूह हिनखे सॼी जेको आहे ॼाओ हिन में ई जेको आहे वॾो थियो उन ॿी का शइ ॾिठी कोन पुछो दरिया छा आहे हुनजो दरिया वॾो थींदो ॾेढर छा कजे पंहिंजे अंदरि फूक भरिजे एॾो थींदो आहे मुंहिंजो अञा वॾो थींदो आहे अञा वधीक फूक भरे त एॾो थींदो आहे अञा वॾो थींदो आहे केॾी त फूक भरे त फाटी पाए नथो थी सघे जंहिं इंसान उन दुनिया जूं शयूं न ॾिठियूं हुजनि उहो नथो सम्झी सघे त उहो जन्नत आहे छा उतां जा बूटा आहिनि छा उतां जा मेवा आहिनि छा उतां जूं खाधे जूं शयूं आहिनि छा नथो सम्झी सघे जेसि ताईं वञी उते पहुचे पोइ सम्झ में ईंदसि त आख़िरत छा माउ जे पेट में लेकिन माउ जे पेट में तव्हां अगरि हिनखे ॾिसो त ॾिसण सां ई सम्झ में अचे थो त इहो ॿार हमेशह माउ जे पेट में रहण जे लाइ ख़ल्क़ न कयो जेके अलाह ताला मूंखे शयूं ॾिनियूं आहिनि माउ जे पेट में ॾिसो जॾहिं ॾिसूं था त फ़ैसिलो वाज़े नमूने सां इंसान करे थो त इहो माउ जे पेट में हमेशह रहण वारो न आहे मिसाल तौर ॿार खे अखियूं थियूं मिलनि माउ जे पेट में कंहिं कम जूं अथसि माउ जे पेट में कंहिं कम जूं कोन अथसि ॿार खे कन था मिलनि आवाज़ ॿुधण जे लाइ माउ जे पेट में कंहिं कम जा कोन ज़बान थी मिले ॻाल्हाइण जे लाइ माउ जे पेट में कंहिं कम जी कोन्हे हथ था मिलनि कंहिं कम जा कोन अथसि माउ जे पेट में पेर था मिलनि हलण जे लाइ माउ जे पेट में हलंदो कोन आख़िर इहे सभु शयूं जॾहिं इंसान ॾिसे थो इन मां मालूम थो थिएसि त इहो माउ जे पेट में रहण जे लाइ पैदा न कयो वियो आहे हिकिड़ी ॿी दुनिया में वञण जे लाइ पैदा कयो वियो आहे जिते हथनि सां कमु कंदो पेरनि सां हलंदो अखियुनि सां ॾिसंदो कननि सां ॿुधंदो ज़बान सां ॻाल्हाईंदो इन जूं इहे शयूं ॾिसी फौरन इंसान फ़ैसिलो थो करे त हिन दुनिया में माउ जे पेट में हमेशह न रहंदो माउ जो पेट सिर्फ़ु तयारी अथसि हथ था मिलनिसि पेर था मिलनिसि तयारी अथसि ताकी जंहिं दुनिया में वञिणो अथसि उन दुनिया में सही सलामत वञी पंहिंजो कमु करे सघे माउ जो पेट इन जे लाइ हाणे माउ जे पेट खां ॿाहिरि निकितो पाण सां गॾु जिस्म बि खणी थो अचे पाण सां गॾु रूह बि खणी थो अचे आस्ते आस्ते इहो जिस्म वॾो थो थिएसि खाधो पीतो नज़रुनि सां कुझु ॾिसे थो ॿार आस्ते आस्ते कुझु शयूं आस्ते आस्ते ॿुधे थो हिन जो ज़हन आस्ते आस्ते वॾो थो थिए इहो इंसान जेको वॾो थो थिए इहो सिर्फ़ु जिस्म वॾो नथो थिए रूह वॾो थो तव्हां ॾिसो नंढड़ो ॿारु हाणे ॼाओ आहे हुनखे तव्हां अखियुनि जे ॾाढो ईअं कयो कोन नज़र
कुछ ॾींहंनि खां पोइ अखियुनि जे आॾो अखियुनि जे हथनि जी तरफ़ ॾिसूं रूह आस्ते आस्ते वॾो थो थिएसि थींदे थींदे उन मक़ाम ते पहुचे थो जो हाणे हू आवाज़ ज़बान ॻाल्हाइण शुरू ॿार इहो इंसान जो रूह वॾो थो थिए छो त अॻु में ज़बान न पिए हलाए सघियो हाणे ज़बान हुनजी कंट्रोल में अची वई आहे हलाए सघे थो अॻु में पेर हुनजे कंट्रोल में न हुया हाणे पेर के कंट्रोल में अथसि हली सघे थो रूह ताक़तवर थो थिए हितां तो रूह ताक़त हासिल करे इन जिस्म ॿी जाइ त कोन हासिल करे जिस्म जी ग़िज़ा उन जे ज़रिए रूह ताक़त हासिल करे जहिड़े क़िस्म जी ग़िज़ा हूंदी ओड़े क़िस्म जो रूह ताक़तवर थींदो जहिड़े क़िस्म जो खाधो ऐं पीतो हूंदो ओड़े क़िस्म जो रूह ठहंदुसि थींदे थींदे इहे जेके ताक़तूं इंसान जे रूह में अचनि थियूं इहे हिन जिस्म जे ज़रिए अगर पाकीज़ा ग़िज़ा है तो रूह पाकीज़ा थिए थो अगर गैर पाकीज़ा ग़िज़ा है तो रूह भी गैर पाकीज़ा इस ताईं जो अगर इंसान पंहिंजो पेट हराम सां भरियल रखे त हिन जो रूह ॼण त हुन में बदहज़मी अहिड़ी थी वञे जो नेकी बुराई थी लॻेसि बुराई नेकी थी लॻे मलेरिया थींदी आहे मलेरिया में पाणी कोड़ो लॻंदो आहे पाणी कोड़ो कोन्हे हिनखे कोड़ो थो लॻे पाणी मिठो आहे पर हिन जो ज़ाइक़ो ख़राब थी वियो आहे इंसान अगरि पंहिंजो पेट हराम सां भरे छॾे नज़रूं हराम सां भरे कन हराम सां भरे छा थो थिए रूह गैर पाकीज़ा थी थो वञे पोइ एतिरो हुनजो हाज़मो ख़राब थी थो वञे जो नेकी हुनखे बुराई थी लॻे बुराई हुनखे नेकी थी लॻे नमाज़ जी तरफ़ सॼोसि मुंहिंजे तो मुलो थींदुसि चवंदा अगरि जेको आहे उहो कूड़ जे तरफ़ सॼोसि त सॼो ॾींहुं वेठो थो कूड़ हाणे कूड़ में मज़ो थो अचेसि नमाज़ में कूड़ मिठो थो लॻेसि नमाज़ कोड़ी थी लॻेसि हालांकि नमाज़ कोड़ी न आहे हिन जो ज़ाइक़ो घटि हिन जो ज़ाइक़ो ख़राब थी वियो आहे सैयद शुहदा इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में यज़ीद जे लश्कर खे जेके ख़िताबात कया आहिनि उन में हिकिड़े ख़िताब में मौला फरमाइनि था त तव्हां सभिनी मुंहिंजे ख़िलाफ़ मुंहिंजे क़त्ल जे लाइ इत्तिहाद इन करे कयो आहे जो बनी उमैया तव्हांजा पेट हराम सां भरे छॾिया जेकॾहिं इंसान जो पेट हराम सां भरिजी वञे त पोइ एतिरो हुनजो हाज़मो ख़राब थो थी वञे एतिरो हुनजो रूह नापाकीज़गी बणी थो वञे जो पंहिंजे इमाम खे बि क़त्ल करण जे लाइ आमादु हिन करे कोशिशि इहा हुजणु खपे त इंसान पंहिंजे पेट में हराम न खाए हराम जो लुक़्मो हिकिड़ो लुक़्मो बि जीअं तव्हां मोटरसाइकिल आहे हिन में पेट्रोल पियो आहे जेकॾहिं तव्हां थोरी खंडु विझोसि सॼी जेको आहे इंजन सीज़ थी वेंदी आहे अहिड़े नमूने सां हराम जो हिकिड़ो लुक़्मो बि रूह ते असरु करे थो मामूली लुक़्मो ऐं असां हिन तरफ़ तवजी कोन्हे असां आम तौर ते नंढा नंढा ॿार वेठा आहिनि वॾा वेठा आहिनि कमंद जूं ट्रकूं पियूं थियूं वञनि ही ट्रैक्टर पियो थो वञे ट्राली पई थी वञे पोइ असां खाईंदासीं कंहिं चयो थियो हाला पराओ माल हुन तव्हांखे ॾिनो ई कोन्हे हू राज़ी कोन्हे तव्हां अगरि खाओ था इहो हराम आहे हाणे जॾहिं ॿार नंढे लाइ खां वठी हराम खाई हलबो आहे त वालिदैन जा नाफ़रमान न थींदा फरमाबरदार थींदा हराम जॾहिं इंसान खे इमाम जो नाफ़रमान ऐं कातिल बणाए थो छॾे त हराम ॿार खे पंहिंजे पीउ जो फरमाबरदार किथे बणाईंदो हमेशह कोशिशि कई वञे त न पाण हराम खाए न पंहिंजे औलाद खे ज़रे बराबर हराम खाराए इंसान जो रूह जेको सही सालिम रहे थो हलाल जे ज़रिए खाए बि हलाल पिए बि हलाल जॾहिं खाईंदो बि हलाल पिए बि हलाल भले थोरो खाए भले ॾींहं में 3 वेला न खाए 2 वेला खाए पेट में बुख हूंदसि लेकिन रूह कमाल में
पेट में तकलीफ़ हूंदसि लेकिन रूह में सुकून हूंदसि। लेकिन जेकॾहिं हराम खाईंदो पेट में तकलीफ़ न हूंदसि लेकिन रूह परेशान कंदसि। इहा रूह जी परेशानी आहे जो इंसान अल्लाह जी बारगाह में मस्जिद में नथो अचे। कोई हिकिड़ो हुयो जंहिंखे कुरान मजीद जे आयात जे ज़रिए अहादीस जे ज़रिए ख़बर पई त अल्लाह ताला हिन दुनिया में ही इंसाननि खे कुछ गुनाहनि जी सज़ा ॾिए थो। नौज़ बिल्लाह हुन मस्जिद में जुर्म कयो, मस्जिद में ज़िना कई, भॼी वियो। 2 महीननि खां पोइ मौलवी साहब वटि आयो, साहब मां अहिड़ो जुर्म कयो अल्लाह जे घर में, मूंखे त काई सज़ा कोन मिली आहे। मां त ठीकु ठाक घुमंदो थो वतो, न मुंहिंजे अखियुनि खे कुझु थियो, न मुंहिंजे पेरनि खे कुझु थियो, न मुंहिंजे दिलि खे कुझु थियो, न मुंहिंजे फेफड़नि खे कुझु थियो, मां त ठीकु ठाक आहियां। क़ुरान मजीद चए थो त अल्लाह चए थो त इंसान खे हिन दुनिया में सज़ा थी मिले। आलिम चयुसि त अल्लाह तोखे हिन खां वधीक कहिड़ी सज़ा ॾिए जो अल्लाह ताला तोखे पंहिंजे घर मां दड़े छॾे। अल्लाह ताला पंहिंजे घर मां दड़े छॾणु इहो ख़ुदि वॾी सज़ा आहे। इन करे त पेट ॿी शइ आहे, अखियूं ॿी शइ आहिनि, लेकिन रूह ॿी शइ आहे। अल्लाह ताला हिन जे रूह खे पंहिंजे बारगाह मां कढी छॾियो, इन खां वधीक ॿी कहिड़ी सज़ा मिले। इन करे जेको इंसान ॻोठ में रहे थो मस्जिद में नथो अचे, वो सोचे त अल्लाह ताला मूंखे पंहिंजे घर में छो नथो अचणु ॾे, पंहिंजे बारगाह में छो नथो इजाज़त ॾे। जॾहिं नथो अचे इन जो मतिलबु आहे त सोचे मां कहिड़ो गुनाह कयो आहे जो अल्लाह ताला मूंखे पंहिंजे घर मां दड़े छॾियो। रूह आहे जेको जिस्म जे ज़रिए ग़िज़ा हासिल करे। इंसान जूं आदतूं, इंसान जो अमल, इंसान जो अक़ीदो, जहिड़े क़िस्म जो ईमान हूंदुसि ओड़े क़िस्म जो रूह, जहिड़े क़िस्म जो अमल हूंदुसि ओड़े क़िस्म जो रूह, जहिड़े क़िस्म जो आदतूं ऐं अख़लाक़ हूंदुसि ओड़े क़िस्म जो रूह। अगर इंसान मुनाफ़िक़ आहे, मुनाफ़िक़ जो मतिलबु छा थियो? कुरान में चए थो ये तव्हां ॾिसो था त अखियूं रखनि था, ॾिसनि था, ॿुधनि था, ज़बान बि अथनि, लेकिन हक़ीक़त में छा आहे? सुम्हनि बुक्मुन उम्युन, अंधा ॿोड़ा गुंगा आहिनि, अंधा ॿोड़ा गुंगा आहिनि, ॾिसनि था, ॿुधनि था, ॻाल्हाइनि था, सभिनी खां वधीक तेज़ ॻाल्हाइण वारा आहिनि, ज़बान दराज़ आहिनि, लेकिन कुरान में चए थो न हिन वटि ज़बान आहे, न हिननि वटि अखियूं आहिनि, न हिननि वटि कन आहिनि। जिस्मानी कन अथनि, रूह जा कन कोन्हनि। जिस्मानी अखियूं अथनि, रूह में अखियूं अथनि। जिस्मानी ज़बान अथनि, रूह जी ज़बान अथनि कोन्हे। तंहिंजे करे जेको इंसान ईमान खां ख़ाली आहे उनखे न अखियूं न रूह जूं, रूह अहिड़ो थी वियो अथसि बे अखियुनि जो रूह, बग़ैर ज़बान जो रूह, बग़ैर कननि जो रूह। हाणे जॾहिं क़यामत में उथंदो छा उथंदो? क़यामत में इंसान हिन ज़ाहिरी जिस्म सां कोन उथंदो, ज़ाहिरी अखियुनि सां कोन उथंदो, ज़ाहिरी हथनि सां कोन उथंदो। मन कान फी हादिही आमा, जेको हिन दुनिया में अंधो पोइ फिल आख़िरत आमा, आख़िरत में बि अंधो उथंदो। इन करे इंसान खे पंहिंजे रूह जी तरबियत करणी। इंसान खे हिन दुनिया में करणो छा आहे? आयो छो आहे? इंसान खे जिस्म में रूह मिलियो छो आहे? छा रूह इन करे मिलियो अथसि ताकि जिस्म जी ख़िदमत करे, जिस्म जो ख़ादिम बणिजे रूह, या जिस्म इन करे मिलियो अथसि ताकि रूह जो ख़ादिम बणिजे? इन मां ख़ादिम केरु आहे? मख़दूम केरु आहे? अगर असां चऊं जिस्म इन करे ताकि रूह जो ख़ादिम थिए त रूह मख़दूम, जिस्म ख़ादिम आहे। अगर चऊं रूह इन करे मिलियो अथसि ताकि जिस्म जी ख़िदमत करे त रूह ख़ादिम थियो, जिस्म मख़दूम थियो। दुनिया में ॾिसो असां छा था कयूं? असां वटि छा आहे? अगर चेहरे ते मिटी लॻी वञे फौरन साफ़ था कयूं। सियारो थियो आहे, खुश्की थिए चेहरे ते फौरन कियूं था, काराण लॻी आहे फौरन साफ़ था कयूं। लेकिन रूह ते कूड़ जी काराण लॻी पई आहे, साफ़ नथा कयूं। हिदायत ॿुधूं कोन था, रूह में कन आहिनि कोन था कयूं। ॿिए लफ़्ज़नि में
हिन दुनिया में असांजी जेका हालत थी वई आहे उहा इहा थी वई आहे त रूह जिस्म जो ख़ादिम आहे। जिस्म रूह जो ख़ादिम न आहे। रूह खे असां इस्तेमालु था कयूं जिस्म जे ख़िदमत लाइ। सॼो ॾींहुं सोचूं इहो था त घणो कीअं खाऊं, कीअं खाऊं, भलो कीअं पहिरियूं, इन तरफ़ तवजो आहे। लेकिन रूह खे लिबास आहे या न? रूह जो लिबास आहे तक़वा। तक़वा आहे या न? रूह गाढ़ो आहे भले हुजे, जिस्म ढकियल हुजे। माण्हू थियो त असां सॼो ॾींहुं सिर्फ़ु जिस्म जी ख़िदमत कयूं था, जिस्म ते नज़र आहे, जिस्म ते तवजो आहे, जिस्म ॾांहुं ध्यानु आहे, रूह ॾांहुं असांजो ध्यानु ई कोन्हे। हाणे इंसान खे थो तरबियत हासिल करे। 2 मिसाल मुंहिंजे ख़िदमत में ॾियां ताकी ख़बर पए त रूह ख़ादिम आहे या जिस्म ख़ादिम आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खे चयो पालणहार। ज़ाहिर आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सवाल पंहिंजे उम्मत जो सवाल आहे। उम्मत ई सवाल कयो आहे पालणहार इंसान खे पैदा छो थो करे? अगरि पैदा ई कयो हुयसि त मारे छो थो? हाणे पैदा कयो थीसि हाणे मारे छो थो? अगरि मारणो ई वीचारे कयो त पैदा ई न करे। अल्लाह ताला इंसान खे पैदा छाजे लाइ कयो? पैदा कयो थीसि त हाणे मारेसि न वीचारे। क्योंकि मारणो ई हुयो आहे त पोइ पैदा ई न करे तकलीफ़ुनि में पवे ई न। अल्लाह ताला हज़रत मूसा खे चयो त वञी कणिक पोख। हज़रत मूसा वञी कणिक पोखी, बिज विधई, पाणी ॾिनई, भाण ॾिनई। आस्ते आस्ते हुन मसलो निकितो, वॾो थियो, संग जॾहिं हिन में दाणा अचणु शुरू थिया, जॾहिं दाणा पूरा थिया त पाणी बंदि करे छॾियईं, सुकी विया। जॾहिं सुकी विया त हज़रत मूसा घर ॾाठो लाबारे जे लाइ। हाणे अल्लाह ताला फरमायो मूसा अगरि कणिक पोखी वई त लुणे छो थो? कणिक पोखी हुई त लुणे छो थो? अगरि तोखे लुणी हुई त पोखी छाजे लाइ हुई? हज़रत मूसा चयो पालणहार मां कणिक हिन करे पोखी ताकी इहे दाणा मिलनि, बिज हिन करे विधो ताकी दाणा मिलनि। हाणे जॾहिं मूंखे दाणा मिलिया आहिनि त दाणा खणी वठंदुसि, इहो बोझ जेको आहे ज़मीन जे हवाले करे छॾींदुसि। अल्लाह ताला फरमायो त मां इंसान खे इन जे लाइ इहो जिस्म ऐं रूह ॾिनो आहे ताकी जिस्म जे ज़रिए रूह खे पाले। जॾहिं रूह पंहिंजी कमाल ते पहुचंदो त इन रूह खे मां पाण वटि वठी रखंदुसि ऐं जिस्म खे ज़मीन जे रूह जी परवरिश करणी आहे जिस्म जे ज़रिए। रूह अल्लाह ताला इन करे ॾिनो आहे ताकी जिस्म जे ज़रिए उनखे पाले कमाल ताईं पहुचाइजे। इमाम जाफ़र सादिक़ फरमाइनि था त इंसान जे जिस्म जो मिसाल सिप जो मिसाल आहे, सदब सिप। ऐं इंसान जे रूह जो मिसाल उनजे अंदरि मोतीअ जो मिसाल आहे। रूह मोतीअ, जिस्म सिप है। ये सिप जो कम इहो आहे त मोतीअ खे पाले, वॾो करे। मोती पलिजे थो, वॾो थिए थो, वरी हुन में चमक अचे थी। हाणे जॾहिं चमक अची इहो मोती पंहिंजे आख़िरी दर्जे कमाल ते पहुतो, हाणे छा थींदो आहे? सिप फाटी पवंदी। खणण वारो मोतीअ खे खणी वठंदो आहे, सिप खे ज़मीन जे हवाले करे छॾींदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो त इंसान मां तुंहिंजे जिस्म खे सदफ़ जे मिसाल बणायो आहे, रूह खे इन मोतीअ जे मिसाल बणायो आहे। इहो सदफ़ ऐं जिस्म इन जे लाइ आहे ताकी इन मोतीअ खे पाले। इहो मोती रूह जॾहिं पंहिंजी कमाल ते पहुचे थो त उनखे मां पंहिंजे अर्श ते वठी पालणो रूह खे आहे, जिस्म खे पालणो न आहे। अगर कदें जिस्म ऐं रूह जे दरमियान तज़ाद थिए, जिस्म खे भुख लगी आहे पर हलाल आहे कोन, हाणे जिस्म घुरे थो ग़िज़ा, हराम खाईंदुसि त जिस्म त पेट भरिजी वेंदो, लेकिन रूह नापाक थी वेंदो। हाणे हिते इंसान जो फ़ैसिलो इहो आहे त भले बुख मरां लेकिन रूह खे नापाक न कयो।
सारी जिंदगी जो पैसो इतने उजाड़ कर विवाह इंसान कितने घर में पीछा है किसी गोरियों रास्ते में क्यों तो हाले पैसा न दे लेकिन है किसी में जो आराम पढ़ाई रकम है यो हराम है जो मसला चाहे मसला युवा अगर जब बात बोले सके तो बोल ऐलान कर मालूम कर हिकड़े साल ताईं रखो एक साल ताईं पियो ऐलान कर ख़बर पवे त कंहिंजो आ अगर नथो मिले वो तुंहिंजो न थींदो अलाह मूंखे न भरायो अलाह कोन न भरायो बेगा करी थींदो साल ताईं गोल मालिक खे अगर नथो मिले तो पोइ छा करणो आहे पोइ उन जंहिंजो आहे उन जे नाले ते सदको करे मिलियो मूंखे खावा बुख बि आहे उञ बि आहे जी न अल्लाह ताला तो इम्तिहान में विधो जॾहिं इम्तिहान में विधो आहे हाणे अल्लाह ताला चए थो ॾिसां त तुंहिंजे नज़र में असुल रूह अहम आहे जिस्म अहम आहे तुंहिंजे नज़र में रूह जी अहमियत है या जिस्म जी अहमियत है अगर तू खाई वेंदे त तो वटि जिस्म जी अहमियत है रूह खे छॾे ॾिनी अगर तू न खाईंदे त तो वटि रूह जी अहमियत है जिस्म खे छॾे ॾिनी इंसानी जिंदगी जो मकसद इहो ई आहे त रूह खे पाले कमाल ते पहुचाए ये रूह कमाल ते पहुचे तो ये रूह वधंदो रहे तो अगर इंसान इनके नापाक बनाए तॾहिं वॾो थी वेंदो जे इंसान अगर जाहिल रहे तॾहिं वॾो थी वेंदो नंढो थोड़े रहंदो जेसि ताईं इल्मु न ॾींदोसि तेसि ताईं वॾो न थींदो इल्मु न ॾियोसि उनखे जेका ईमान न ॾियोसि वॾो थींदो लेकिन थींदो छा जाहिल थींदो छा बेईमान थींदो छा हरामखोर थींदो छा कूड़ ॻाल्हाइण वारो वॾो थींदो इहो रूह वॾो थो थिए रूह बि वॾो थो थिए लेकिन पाकीज़ा तरह थो थिए जॾहिं ईमान बि सही हुजे अमल बि सही हुजे अखलाक बि सही हुजे पाकीज़ा थियण ॿी ॻाल्हि आहे मज़बूत थियण ॿी ॻाल्हि आहे हाणे मौत छा आहे मौत जी हक़ीक़त छा आहे इंसान जो रूह ईअं जीअं वण में मेवो लॻे थो मिसाल तौरु अंब लॻो पहिरियों जेका पूर थियो पूर में अंबड़ी लॻी वॾो थिए थो पहिरियों साओ आहे आस्ते आस्ते रंग जुका मटिजेसि थो पहिरियों खटो आहे आस्ते आस्ते मिठो थिए थो हाणे जॾहिं कामिल थी वियो त पोइ छा थींदो आहे ख़ुदि ब ख़ुदि छड़ी पवंदो छड़ी न पवे त छा थींदो ख़राबु थी वेंदो पियो ख़राबु थी वेंदो हलियो कोई लगे जानवर मच्छी खाईंदा कोई जेका जेके चवंदा मच्छियूं अची वेंदसि अजीब अजीब तरह जो लाज़मी आहे त जॾहिं कमाल ते पहुचे त छणी पवे ताकि सही सालिम रहे ईअं रूह बि जॾहिं हलंदे हलंदे हिन जिस्म जे ज़रिए कमाल ते पहुचे थो कामिल थी वियो वॾो थी वियो चाहे पाकीज़ा चाहे गैर पाकीज़ा लेकिन जॾहिं वॾो थी वियो हाणे पंहिंजे कमाल ते पहुचो हाणे अगर जिस्म में रहे त ख़राब थींदो तंहिंजे करे इहो जुदा थींदो पवे इहो जुदा थियण जो नालो मौत आहे जुदा थियण जो नालो जिस्म खां जीअं इहो अंब जेको आहे उहो पची किरे थो ईअं रूह जॾहिं जिस्म खां जुदा थो थिए कमाल ते पहुची हिन जो नालो मौत आहे हिन जो मतिलबु आहे त न को रूह थो ख़तमु थिए अंब बणिजी मेवो बणिजी कमाल ते पहुतो वो बि ख़तमु नथो थिए जिस्म बि ख़तमु नथो थिए सिर्फ़ु इहो थियो त इहो अंब जो वण हिन जे लाइ हुयो ताकी हिन मेवे खे कमाल ते पहुचाए जिस्म बि हिन जे लाइ हुयो हाणे इहो आहे जेके असां चवंदा आहियूं तबी मौत कंहिं न कंहिंजो थींदो ॿियूं शयूं थियनि मिसाल तौरु हवा इहो किरी पियो जेकॾहिं इंसान खे नफ़्सियात जी हवा अचे इंसान अहिड़नि कमनि में मुब्तला थी वञे इंसान जी उमिरि नंढी थी वञे मिसाल तौरु रिवायतुनि में जेको इंसान ज़िना थो करे उनजी उमिरि घटिजी थी वञे जेको इंसान पंहिंजे माइटनि सां भलो सलूक थो करे उनजी उमिरि वधी थी वञे इन करे इंसान इन मेवे जे मिसल रूह ज़रूरु आहे लेकिन ज़रूरी न आहे त पची करे कॾहिं जेका ॿार बेतराणी कराए वेंदुसि कॾहिं हवा कराए वेंदुसि कॾहिं जानवर कराए वेंदुसि इहो अॻु में करे थो असांजो रूह बि ईअं आहे
जुदा थी थो वञे कंहिंजे हादसे जे करे, कॾहिं बीमारीअ जे करे, कॾहिं ॿियनि शयुनि जे करे रूह जिस्म खां जुदा थो थिए मुख़्तलिफ़ हादसनि जे करे। इन जो नालो आहे आम असांजो मौत। दिलि जो दौरो कुझु मरी वियो, अगरि न पवे असां ज़िंदगी में रूह अञा वॾो थी आहे, कमाल ते पहुते आहे। इन जो मतिलबु आहे त रूह अञा कचो हुयो जो जुदा थी वियो। हाणे जो मिसाल तव्हांजे ख़िदमत में अचे, हिकु दफ़ो सलवात पढ़ो मुहम्मद जिस्म जो पाण में राबितो। आम तौर ते असां चवंदा आहियूं त रूह जिस्म जे अंदरि, जिस्म जे अंदरि कोन्हे। रूह गैर मादी आहे, जिस्म जे अंदरि नथो थी सघे। इहो ज़रूरु चई सघे त जिस्म रूह जे ॻाल्हि ॿुधी आहे, इहो सम्झाइण बहरहाल फ़िलहाल ॾुखियो मां सिर्फ़ु थो ॿुधायां। इन्हनि ॿिन्ही जो पाण में इंतिहाई गहरो राबितो। हिन जो असरु हुन ते, हुन जो असरु हिन ते थिए। जिस्म बीमार थियो पियो, बीमारी जिस्म में, बुखार जिस्म में, कुझु असो ड्रिगो रहे त चिड़चिड़ो थी पियो वञे। चिड़चिड़ाहट जिस्म जी न आहे, इहा रूह जी। जिस्म जो असरु रूह ते, वरी रूह जो असरु जिस्म ते। मिसाल तौर इंसान खे कंहिं वॾे पाए हादसे जी ख़बर पई, हादसे जी ख़बर पई, तकलीफ़ रूह खे थियसि, कुझु ॾींहंनि खां पोइ जिस्म बीमार थो थी पियसि। रूह जो असरु जिस्म ते, जिस्म जो असरु रूह ते थिए थो। इहे हिक ॿिए ते असर अंदाज़ थिया। इन्हनि ॿिन्ही जो पाण में इंतिहाई वेझो राबितो। इहो राबितो अगरि थोरो घटि थिए त इंसान खे निंड अची थी वञे। निंड छा आहे? राबितो घटि थियण जो नालो, ऐं राबिते ख़तमु थियण जो नालो कोन आहे। राबितो थोरो घटि थो थिए, तंहिंजे करे रिवायतुनि में चएगा निंड मौत जी नंढी भेण आहे। निंड मौत जी नंढी भेण आहे, छो त प्रोसेस उहो आहे, तरीक़ो इहो आहे। थोरो राबितो घटि थो थिएसि त इहो निंड थी अची वञे, अञा वधीक घटि थिए त इंसानु बेहोश थो थी वञे, सफ़ा राबितो ख़तमु थी वञे त हिन जो नालो इंसान जो पाण में राबितो आहे। हाणे जॾहिं इंसान हिन दुनिया में रहियो पंहिंजे ईमान सां, पंहिंजे अमल सां, पंहिंजे अख़लाक सां हिन रूह खे पाले थो। जीअं जिस्म जी शक्ल सूरत आहे, रूह जी बि शक्ल सूरत रहे। रूह जी शक्ल सूरत छा थींदी आहे? असांखे नज़र नथी अचे, लेकिन असांखे नज़रूं हुजनि, ईमान वारो अखियूं खुलियल हुजनि, असां ॾिसी सघूं था रूह जी शक्ल सूरत छा आहे। इंसान जहिड़े क़िस्म जो ईमान ऐं आदत हूंदसि, रूह बि ओढ़े क़िस्म जो रूह बि ओढ़े क़िस्म जो बणिजंदो। इंसान अगरि जेको आहे सदाईं ॿिए जी इज़त लुटण में पूरो, इंसान जो रूह उते ई शक्ल अख़्तियार करे, न करे कुतो बि अंदरि भौंकंदो आहे सदाईं। इंसान पंहिंजे रूह जी शक्ल सूरत पंहिंजे अक़ीदे सां, पंहिंजे अमल सां, पंहिंजे आदतुनि सां ठाहे थो। चयो जो इंसान तकब्बुर करे थो, हुनजो रूह कीअं जी शक्ल सूरत अख़्तियार इंसान न ख़बर न आहे। हिन वक़्तु मां साम्हूं कपिड़ा पायूं ख़ूबसूरत इस्त्री वारा साम्हूं वेठो आहियां, मूंखे ख़बर न आहे मुंहिंजे अंदरि कहिड़ो जानवर आहे। चूं चूं कंदड़ गाॾियूं पोयां जेके सायरन ॿुधाईंदड़, ख़बर न आहे त हिन अछनि कपिड़नि जे अंदरि जानवर कहिड़ो वेठो आहे। इंसान जो हक़ीक़त इंसान जी रूह सां आहे, जिस्म सां न आहे। अगरि जिस्म सां हुजे, हज़रत मूसा जेका फिरौन में कहिड़ो फ़र्क़ु थी सघे थो त फिरौन जा वधीक थोरो मतारो हुजे, हज़रत मूसा सां नंढो हुजे। जिस्म जे लिहाज़ खां इंसान जी हैसियत न आहे, इंसान जी हैसियत रूह जी हैसियत सां आहे। हाणे ख़बर न आहे त मां पंहिंजे अंदरि रूह कहिड़ो बणायो आहे। ॿ मिसाल अर्ज़ कयां ताकी ख़बर पए त रूह जी शक्ल सूरत कीअं थी ठहे। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो कमु सूरह हुजरात में क़ुरान में चए थो जेको इंसान पंहिंजी ग़ीबत करे थो मोमिन जी, उहो ईअं ॼण जीअं पंहिंजे मोल भाउ जो गोश्त। असां सम्झंदा आहियूं त
कि जे मोमिन भाउ जो गोश्त खाए जेतिरो गुनाह अथसि ओतिरो हिन जो गुनाह जी न क़ुरान में जी चए थो त गीबत करणु आहे ई जन त पंहिंजे मोल भाउ जो गोश्त पियो थो खाए हिन जी हक़ीक़त इहा आहे ज़ाहिर अथसि गीबत असुल उहा अथसि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि उन वटि हिकिड़ी ख़ातून आई सवाल हुया कोई ज़रूरत हुई रसूल अकरम वटि रसूल अकरम उहा ज़रूरत पूरी कई वई कद जी थोड़ी जो नंढी हुई रसूल अकरम जी हिकिड़ी घर वारी इशारो कयो हिन जा बिंदरी आहे बतायो वई उनजे पोयां उनजो एगो ॿुधाइण गीबत है रसूल अकरम फरमाया वात खोल ये वात खोलियो त गोश्त जो बिल्कुल खुली रसूल अकरम फरमाया त ये ना है गीबत त उनजो लोह एतिरो आहे जण मां पी जो भाउ जो गोश्त खाधे जी न बल्कि गीबत करण जो असल में जिस्मानी गीबत है लेकिन रूह छा है जो पंहिंजे मां भाउ जो गोश्त रसूल अकरम जन हिकिड़ी ख़ातून खे ॾिठो गीबत पई थी करे ऐं आहे बि रोज़े सब रखियल रोज़ो अथसि करे थी गीबत रसूल अकरम फरमाया हिनखे मानी ॾियो मूंखे रोज़ो मां मानी न खाईंदसि रसूल अकरम चयो मोल भाउ जो गोश्त खाए थी पई हलाल रसूल थी खाए रोज़ो इन करे इहे सभु हक़ीक़तूं आहिनि असां रूह जे तरफ़ तवज्जो नथा रखूं तंहिंजे करे असांखे ख़बर नथी पवे असां सिर्फ़ु जिस्म जे तरफ़ तवज्जो आहे असांजो सॼो ख़र्च जिस्म ते थो थिए रूह ते ख़र्च थिए ई कोन हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वारो इमाम जाफर सादिक उन्हनि जो साथी सहाबी जो नाबीना थी चुको हो अबू वसीर असदी मुला सां गॾु हज ते उन साल हाजी घणा आया हुया तंहिं करे ज़िक्र जूं सदाऊं घणियूं हुयूं लबैक अल्लाहुम्मा लबैक त अबू वसीर चयो त मौला मां अक्सर हजीज मौला हिन साल हाजी केतिरा न घणा आया आहिनि मौला फरमायो न अक़ल हजीज व अक्सर ज़जीज हाजी थोड़ा है लोड़ा शोर घणो सुमरा लोड़ा शोर किथों जी ख़बर ना है किथों आया है महीनन जी जेको वो मुसाफरत करे सफर करे तकलीफों सही बर्दाश्त करे हिन वक्त अल्लाह जो नालो ज़बान ते थन तमा चो त हिन में हाजी थोड़ा है लोड़ा शोर आ मतलब फरमायो त हिन जी असुल हकीकत ॾिसण चाहियो ॾेखारियो मौलाने चेहरे ते हथ फेरायो अॻ में नाबीना हुयो मौलाने चेहरे ते हथ फेरायो हाणे जो मां खाने काबा जी चौधारी छा जानवर पे था गॾ को छाए किथे किथे को इंसान जो नज़र अचे सुभान अल्लाह तो मोला ही छाए मला फरमायो त जंहिं इंसान पंहिंजे ईमान अक़ीदे अमल ऐं अखलाक सां पंहिंजे रूह जी तरबियत इंसानी कई आहे उहो तोखे इंसान नज़र थो अचे ऐं जंहिं पंहिंजे रूह जी तरबियत कंहिं जानवर वारे कई आहे उहो तोखे जानवर नज़र थो इंसान जी असुल हक़ीक़त रूह सां आहे जिस्म सां न आहे जिस्म अगरि कमज़ोर हुजे त को मसइलो न आहे रूह इंसान जो कमज़ोर ॿ शयूं बसि जेको अर्ज़ु करे ऐं जेको आख़िरी हिस्से जी तरफ़ अचां हिन दुनिया में इंसान जे लाइ जेका रूह जी ग़िज़ा आहे जिस्म जी ग़िज़ा खाधो पीतो वॾो थिए रूह पाकीज़ा वॾो थिए ग़िज़ा जेका आहे उहा अथसि अल्लाह जी ज़िक्र ऐं इबादत जेतिरो अल्लाह खे वधीक यादि कंदो ओतिरो रूह कमाल जेको अल्लाह जे ॾांहुं जेतिरो झुकंदो ओतिरो रूह कमाल ते पहुचंदुसि अल्लाह खे विसारे वेठो आहे अल्लाह जे आॾो झुके कोन थो बाक़ी वॾेरे जे साम्हूं झुको पियो आहे एस एच जे साम्हूं झुको पियो आहे एम एन ए जे साम्हूं झुको पियो आहे अल्लाह ताला फरमायो जेको मुंहिंजे साम्हूं झुकंदो पोइ हुनखे मां कंहिं शइ जे आॾो न झुकाईंदुसि ऐं जेको मुंहिंजे साम्हूं न झुकंदो पोइ
हर शइ जे साम्हूं झुकंदो। इंसान अहिड़ो थी वियो, ज़िक्र ख़ुदा खां परे, इबादत ख़ुदा खां परे। इबादत जो मतिलबु सिर्फ़ु न त नमाज़ न, अल्लाह जी इताअत अगरि करे थो, इहो जेको रिज़्क़ हासिल थो करे इहो बि इबादत आहे। दुकान ते वेठो आहे, हलाल कमाए थो, इहो बि इबादत आहे। ज़राअत करे थो, हारी आहे, इहो बि इबादत आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु छा आहे? मामूली फ़र्क़ु। कम साॻियो, नियत हिकिड़ी हुजे त दुनिया थी वई, नियत ॿी हुजे त आख़िरत। नियत छा आहे? बाबा तूं जेको हारी आहे इहो छाजे लाइ थो घर हलाए, छाजे लाइ थो कमाए? हिन जे लाइ कमाए थो ताकी पेट भरियां, दुनिया थी वई। ॿारनि खे खारायां, दुनिया थी वई। हिकु ॿियो छो थो कमाए? जे अलाह ताला फरमायो आहे त रिज़्क़ ॻोल्ह, पाण बि खा, पंहिंजे ॿारनि खे बि खाराए। अलाह जे उन हुक्म जे इताअत में थो कमु कयां, इहा इबादत थी। कमु साॻियो आहे, नियत सिर्फ़ु मटाइणी आहे। यानी छा? रूह जो क़िबलो सही करणो आहे। अगर रूह जो क़िबलो आहे दुनिया जी तरफ़ त इंसान दुनिया परस्त थी वियो, अगर ख़ुदा जे तरफ़ त ख़ुदा परस्त जो ॻाल्हि साॻी आहे। कमु साॻियो आहे। दुकान ते छो वेठो, तिजारत छो थो करे? जो पेट आहे त घुरंदो, दुनिया में रहणो आहे, पाड़े वड़े में रहणो आहे, कोई घर वारी आहे उहे बि अहिड़ी थी करे। अगर इहो आहे त पोइ छा आहे? पोइ दुनिया आहे। छो त क़िबलो दुनिया अथसि, पेट अथसि, दुनिया आहे। पर जेकॾहिं इहो नियत अथसि त अलाह ताला मूं ते फ़र्ज़ कयो आहे हलाल रिज़्क़ कमाए, पाण बि खा, अलाह जे राह में ॾे बि सही, घर वारनि खे खाराए, औलाद खे खाराए। अगर इन नियत सां थो करे त इहो इबादत थी वेंदो। ऐं वॾी इबादत नमाज़ न आहे। वॾी इबादत नमाज़ न आहे, वॾी इबादत रोज़ो न आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इबादत जा 40 हिस्सा आहिनि। इबादत जा 40 हिस्सा आहिनि ऐं 49 हिस्सा हलाल रिज़्क़ कमाइण में। बाक़ी इबादत हिकिड़ो हिस्सो आहे। बाक़ी इबादत नमाज़ हिकिड़ो हिस्सो, रोज़ो सभु मिलायो हिकिड़ो हिस्सो, हज, ज़कात, अज़ादारी सभु हिकिड़ो हिस्सो, हलाल रिज़्क़ कमाइण 49 हिस्सा। 49 छो थी विया? हिकिड़ो छो थी वियो? इहो सबबु इहो आहे त नमाज़ सही तरीक़े सां पढ़णु आसान आहे, पर हलाल रिज़्क़ कमाइणु मुश्किल। हलाल रिज़्क़ जे लाइ घणो कुझु खपे थो। नमाज़ पढ़ण जे लाइ मामूली ईमान हुजे, नमाज़ पढ़ी वेंदो, मामूली ईमान हुजे, रोज़ो रखी वेंदो, मामूली ईमान हुजे, अज़ादारी करे वेंदो। लेकिन जॾहिं हराम साम्हूं आहे, किरोड़ हराम जी पई आहे ऐं हिकिड़ो रुपयो हलाल जो थो मिले, ॾुखियो आहे। ईमान जो आला दर्जो, ईमान जो मज़बूत दर्जो खपे थो अल्लाह ते, त अल्लाह खे मूंखे जेको ॾियणो आहे उहो ज़रूरु मिलंदो। हराम वरितुमि त हलाल जो हिसो घटि थी वेंदो, लेकिन मिलंदो ओतिरो जेको अल्लाह खे ॾियणो। ईमान जो तवक्कुल जो दर्जो खपे थो। तंहिंजे करे हलाल रिज़्क़ कमाइण लाइ ईमान जो वॾो दर्जो खपे। तंहिंजे करे उहो ॾुखियो आहे। 49 हिस्सा इन नमाज़ रोज़ो करण जो मामूली ईमान खपे थो, उहो हिकिड़ो हिसो आहे। अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब पंहिंजे घोड़े ते विया पिए, रस्ते मां मस्जिद जेको रस्ते में मिली। सुन्नत इहो आहे त मस्जिद जॾहिं मिले त बरकातूं मस्जिद में नमाज़ पढ़िजे, मस्जिद जे तहियत ऐं तोहफ़े जे लाइ। बोला घोड़े तो उठा, हेॾे बि ॾिठुमि त कोई माण्हू हुजे त वञी सां घोड़ो झले थी, बरकातूं नमाज़ पढ़ी वठां। हिकिड़ो माण्हू मुंहिंजो पर हिन घोड़े खे झले थी, मां बरकातूं नमाज़ हुनजो ठीकु आहे, झले पी रहे। बोला दिलि में इहो चयो त हाणे हिन मुंहिंजी ख़िदमत कई आहे, वापसि मोटी हिनखे बदराम पंहिंजे महिनत थोरो ॾींदोमांसि। बोला पर नमाज बरकत नमाज जो पढ़ी वापस निकता घोड़ो आयो।
अॻिते विया त घोड़ो बीठो आहे, हुनजे मथां बहानो थींदो आहे जंहिंमें वेंदो आहे उहो आयो। पोइ घोड़ो वरितो, बाज़ार में विया, ॾिठनि त दुकान ते साॻियो हलंदो पियो मोलायो साॻियो पियो। मतिलबु फरमाए भई हिन घणे ॾींदे चइजे वधीक न आहे, हाणे हिकिड़ो माण्हू ॿ दरहम ॾेई वियो, तव्हांखे उहो ॿिनि दरहम ॾेई वेंदुसि। मोला वरितो। हाणे अगरि इहो माण्हू जंहिंजे हवाले घोड़ो कयो हो अगरि सब्र करे हा त ॿ दरहम साॻा मिलंदा, लेकिन हराम में उहो ॿ दरहम मिलेसि, हलाल बि बंदि थी वञे। अल्लाह खे जेको ॾियणो आहे उहो मिलंदो, पर इंसान अगरि हराम थो वठे त हलाल अल्लाह तबारक ताला चवे थो त इहे 40 हिस्सनि इबादत मां 39 हिस्सा आहिनि हलाल रिस्क मां, हिन खे त वॾे दर्जे ई माना। हाणे इंसान हिन दुनिया में निकितो, हलाल रिस्क ईमान अखलाक ज़रूरियात के अल्लाह जे अहिड़े बंदे सां हुनजो राबितो थिए जंहिंजो राबितो अल्लाह सां। वाह वाह, हिनखे चवंदा इमाम। इमाम सां ज़िंदगी गुज़ारे, इमाम ते ईमान, इमाम जी पैरवी, जेको चवंदो हलाल हुनखे हलाल थो चवे, जेको चवंदो हराम हुनखे हराम थो करार ॾिए, जेको झले थो हुनखे झलिजी थो वञे। हाणे इंसान मरी वियो। क़ुरान में चए थो तुम बाद ज़ालिक लमय्यतून, दुनिया में तव्हां ज़िंदगी गुज़ारी थो वञो, छा तव्हांखे मरणो ज़रूरु मरणो, हर कंहिंखे मरणो, कोई अहिड़ो न आहे जंहिंजो रूह जिस्म खां जुदा न थिए। छो रूह जिस्म खां जुदा थींदो? रूह इन करे जिस्म खां जुदा थींदो ताकि अल्लाह तबारक व तआला हुनखे हुन दुनिया में पहुचाए, जंहिं दुनिया में इंसान पहुचो सफ़र जी मंज़िल उहा अथसि, लेकिन उते पहुचाइण जे लाइ रूह जिस्म खां जुदा थो। हाणे रूह जिस्म खां जुदा थियो, इंसान जो क़ब्र में सवाल जवाब क़ब्र छा आहे? ये क़ब्र जेके मिट्टी जी ठाहियूं था इन में सवाल जवाब मना ग़लति इंसान खे हुजे त इंसान खे वरी जहिड़ो करे विहारनि, मलाइका अचनि था चवंदा तुंहिंजो रब कहिड़ो आहे, जी न हिन क़ब्र में इंसान कोन थो थियो। ये क़ब्र छा आहे? आलम बरज़ख, जिते इंसान जो रूह आहे। ये सवाल सभु इंसान जो रूह खां आहिनि। तव्हां शागिर्द खां पुछो अबा तूं पेपर सभिनी खां वधीक भलो करे करे पेपर आउट हुजे त पोइ अॻु में पेपर मिले त पोइ सही मां पहिरीं पोज़ीशन, क़ब्र वारो पेपर बि त आउट आहे ऐं घणो ॾिघो बि कोन्हे। ये हिकिड़े पेज जो अधु ते तव्हां लिखो आहे, अजाब नंढे ते रब कहिड़ो आहे, दीन कहिड़ो थी, क़िबलो कहिड़ो थी, नबी कहिड़ो थी, इमाम कहिड़ो थी, बस टोटल 6 सवाल। जवाब नंढड़ो, अल्लाह मुंहिंजो रब आहे, दीन मुंहिंजो इस्लाम आहे, काबो मुंहिंजो क़िबलो आहे, किताब मुंहिंजो क़ुरान आहे, नबी मुंहिंजो मुहम्मद आहे ऐं इमाम मुंहिंजो अली अलैहिस्सलाम वॾी। सवाल बि नंढड़ा, जवाब बि नंढड़ा, बाबू मसलो छा आहे? छो थो डरियो वञे? सवाल थींदा। जी हा, असुल मसलो इहो आहे त उते इंसान जिस्म हिते छॾे थो वञे, दिमाग़ हिते छॾे वियो, मग़ज़ हिते छॾे वियो, ज़बान हिते छॾे वियो। उते अगरि ज़बान हूंदसि त ॻाल्हाईंदो न, जवाबु ॾींदो। अगरि पंहिंजे रूह खे ज़बान ॾिनी अथई त ॻाल्हाईंदो। रूह खे कन अथसि त मलाइकनि जो सवाल ॿुधंदो, अगरि रूह खे कन ॾिना ई कोन अथई त ॿुधंदो ई कोन। ज़बान अथसि त जवाबु ॾींदो, ज़बान अथसि ई कोन त जवाबु ॾींदो किथां? ऐं इहा जेका याददाश्त आहे दिमाग़ वारी आहे हिते छॾे वियो आहे। जेको यादि कई अल्लाह रब्बा इहो दिमाग़ हिते छॾे वियो, हिन सां जवाबु कोन ॾियणो। जेकॾहिं इहा रुबूबियत जो अक़ीदो हुनजे रूह जो हिसो बणिजी वियो आहे, जेकॾहिं इमामत जो अक़ीदो हुनजे रूह जो हिसो बणिजी वियो आहे, जेकॾहिं अली हुनजे रूह में समाइजी वियो आहे, जेकॾहिं मुहम्मद हुनजे रूह में समाइजी वियो आहे त उते जवाबु ॾींदो, वरना विसरी वियो। तव्हां ॾिसो
मुश्किल हालतुनि में तकलीफ़ वारनि हालतुनि में असांजी याददाश्त कमु न ईंदी, विसरी वेंदी आहे इंसान। अगरि तव्हां मिसाल वठणु चाहियो, करणु चाहियो तजुर्बो, कॾहिं जेको आहे कुर्सीअ ते अची ॻाल्हाइणु शुरू कयो, अॻिले भले सोचे परेशानी में विसरी वेंदो आहे। परेशानी में जॾहिं याददाश्त वञे थी हली, मौत खां वॾी का परेशानी, मौत खां वॾी काई परेशानी कोन्हे। जेको हिन दुनिया सां हिरी वियो आहे, हाणे पियो त दुनिया छॾे, इंतहाई मुश्किल सूरत हाल, इंतहाई मुश्किल सूरत हाल, सब याददाश्त गुम थी वेंदी सवाइ उन्हनि शयुनि जे जेके इंसान जे रूह जो हिसो बणिजी। सवाल जो जवाब ॾिनई न ॾिनई। हाणे इन आलम में शफ़ाअत आहे कोन। शफ़ाअत क़ब्र जे आलम में कोन्हे, शफ़ाअत आख़िरत, क़यामत अञा न थी। तंहिंजे करे मासूम फरमाए थो त हे असांजा मञण वारो, क़ब्र जो सामान पाण खणी अचो, क़यामत में असां शफ़ाअत कंदासीं। क़ब्र जो सामान पाण खणी अचो, क़यामत में शफ़ाअत असां कंदासीं। हिन करे क़ब्र में शफ़ाअत आहे कोन। आख़िरत में उथियो, ऐं आख़िरत में उथियो, क़ब्र मां उथियो, क़यामत अची वई, इंसान पंहिंजे क़ब्र मां उथे थो, ऐं पंहिंजी क़ब्र कहिड़ी थींदी हुन ॼाण, हुन मां उथियो। हाणे छा थींदो? यौम नदूक़ु नासिर बे इमाम, पंहिंजे इमाम जे पोयां इमाम उहो न त जेको ज़बान सां चवंदो अचे, नालो वणंदो अचे, न, जंहिंजे पोयां हलियो आहे ज़िंदगी, जंहिंजे पोयां ज़िंदगीअ में हलियो आहे। त इमाम जो मतिलबु आहे जेको अॻियां हुजे, पोयां हुजे। मां चवां हली मुंहिंजो इमाम आहे, लॻो पियो हुजां सॼो बेनज़ीर जे पोयां हुजे, बेनज़ीर जे पोयां हुजे। मां चवां त मौला अली मुंहिंजो इमाम आहे, घुट जे पोयां हुजे, मुंहिंजे पोयां हुजे। मां चवां त इमाम हुसैन मुंहिंजो इमाम आहे, ऐं लॻो पियो हुजां अल्ताफ़ जे पोयां, हुनजे पोयां हुजे। तंहिंजे करे क़यामत में हर को पंहिंजे इमाम जे पोयां, यानी छा, जंहिंजी पैरवी कई अथई, जंहिंजे पोयां ज़िंदगी गुज़ारी अथई, जंहिंजे हुकुम ते ज़िंदगीअ में हलियो आहे, उहो हुनजो इमाम आहे। हाणे ॿ गुरूह हूंदा, हिकिड़ा उहे जिन वाक़ई अल्लाह जे बणायल इमाम जे पोयां ज़िंदगी गुज़ारी, कोई हज़रत आदम जे पोयां हुनजे दौर में, कोई हज़रत नूह जे पोयां, थींदो असांजे दौर में, कोई अली अलैहिस्सलाम जे पोयां हुनजे दौर में, कोई इमाम हसन जे पोयां, असां सभु अल्लाह ताला नसीब फरमाए आख़िरी इमाम जे पोयां। उहे जेके बि आहिनि, कोई फिरौन जे पोयां, कोई नमरूद जे पोयां, कोई यज़ीद जे पोयां, कोई अल्ताफ़ जे पोयां, कोई बेनज़ीर जे पोयां, कोई भुट जे पोयां, कोई कंहिंजे पोयां, इहे सभु वञी हिकु जाइ ते जमो थींदा। उन्हनि जो सरबराह हुआ शैतान। इन्हनि सभिनी इमामनि जो इमाम शैतान, ऐं हज़रत आदम खां इमाम ज़माना ताईं इहे सभु इमाम, इन्हनि जो इमाम आहे रसूलुल्लाह। पिया था वञनि काॾे? आलम हशर में हिसाब ॾियणो आहे। हिकिड़ो जुमलो मसाइल हिसाब में अव्वल मा युहासिबु बिहिल अब्द सलात, पहिरियों सवाल नमाज़ जो आहे। नमाज़ पढ़ी अथई न? हा साईं पढ़ी आहे, तुंहिंजे अमलनामे में आहे, कूड़ छो थो ॻाल्हाए? तुंहिंजे अमलनामे में आहे कोन, नमाज़ क़बूल न आहे, इन क़ुबिलत मा सिवा, पोइ अॻिते वधंदे अगरि नमाज़ क़बूल न आहे त उतां हाल थींदा। नमाज़ जो मिसाल आहे बिजलीअ जे मेन स्विच जो मिसाल। बाक़ी शयूं इहे न डांडा कटण, अगरि मेन स्विच बंदि हुजे त न डांडा कटण, हेठि कयोसि मथे कयोसि कुझु कोन थींदो। पर जेकॾहिं नमाज़ जो बटण आहे त, मेन स्विच आहे त, पोइ जेको माण्हू लॻंदो। नमाज़ आहे त आज़ादारी क़बूल आहे, नमाज़ न आहे त आज़ादारी क़बूल न आहे। इन करे सभिनी जो मेन स्विच नमाज़ आहे। नमाज़ जो काउंटर लॻो पिया, हुते जो तव्हां करे थो हुजे त एयरपोर्ट ते वञूं, कंहिं जाइ ते कुझु, कंहिं जाइ ते कुझु चेक कंदा आहिनि। ईअं आलम में महशर में बि चेक थींदी लॻी, काउंटर लॻा। पहिरियों नमाज़ जो ॿियो मिसाल
रमज़ान रोज़े जो हज जो ही थींदो वालिदैन जा हुकूक औलाद जा हुकूक पाड़ेसरी जा हुकूक अखलाक सच ॻाल्हायो त कूड़ ॻाल्हायो थी पंहिंजे अंदरि आदत छाजी वेंदी थींदो आख़िर ताईं केतिरो वक़्तु लॻंदो रिवायतूं मुख़्तलिफ़ चवंदो वञे इहो क़यामत जो ॾींहुं हिकिड़ो ॾींहुं 50,000 सालनि जे बराबरि थींदो वञी जॾहिं आख़िर में पहुचंदो हाणे कंहिंजे लाइ हुकुम थिए थो जन्नत में कंहिंजे लाइ हुकुम थिए थो जन्नत में काउंटर पूरा थी विया चेकिंग पंहिंजी पूरी थी वई साम्हूं जन्नत जे दरवाज़े ते कौसर दरवाज़े ते कौसर जन्नत जो कौसर ऐं इन जन्नत जे दरमियान जहन्नुम ऐं जहन्नुम मथे न हेठि हिन करे जहन्नुम तां गुज़री जहन्नुम छा आहे जहन्नुम कुझु कोन्हे पंहिंजो ख़्वाहिशात नफ़्स जो ख़्वाहिशात इहो जहन्नुम हर कंहिंजो जहन्नुम पंहिंजो आहे हर कंहिंजो जहन्नुम पंहिंजो आहे जहन्नुम हुते कोन थो ठहे असां था ठाहियूं वधाए वग़ैरह बि सभु ॿुधो अथव पुराणे दौर में बाची सुनो ई कोन इहो टांडो जेका ॿारे रखंदा पोइ उन पिया मींहुं जो पियो त सभु जेका टांडो ख़तमु थी वियो हलियो वधाए वग़ैरह जे अमां चयो त पाड़े मां ॻोल्हिया त कुझु पचायूं पाड़े में किथे कोन नथो वापसि मोटी आयो अमां किथे कोन थो मिले बावजूद वॾो फ़क़ीर थो चवाए जहन्नुम मां टांडो खणी आ वधाए वग़ैरह जो जहन्नुम में टांडा आहिनि पर माण्हू पंहिंजा हिकु पाण खणी वेंदा आहिनि जहन्नुम इंसान जो ख़्वाहिशात आहिनि जेतिरियूं ख़्वाहिशात वधीक ओतिरो जहन्नुम वधीक जेतिरो ख़्वाहिशात घटि अमल कई ख़्वाहिशात ओतिरो घटि हाणे तव्हां ॾिसो त 50,000 सालनि जो ॾींहुं चेकिंग परेशानी क़ुरान में चए थो त सूरज त हेठि लही ईंदो इंसान जे पघर ज़मीन जेको आहे हुनमें तर हूंदी परेशानी जे साम्हूं वरी कौसर इंतहाई ख़ूबसूरत चमकीली इंतहाई मीठी इंतहाई सुफेद ऐं इंतहाई पाकीज़ा एतिरे क़दुरु आहे जो इंसान जॾहिं पीअंदो इंसान जे अंदरि जेके बि गड़बड़ वारियूं सिफ़तूं आहिनि को ग़ीबत वारी हुयसि फलाण हुयोसि लेकिन हिसाब किताब खां पोइ जन्नत में वञे थो कौसर जो पीअंदो त सभु इहे खोट निकिरी सफ़ाई पाकीज़ा थी जन्नत में वेंदो हाणे जॾहिं इंसान हिन कौसर खे ॾिसे मोमिन कौसर खे ॾिसे केतिरो ख़ुशि थींदो 50,000 साल तकलीफ़ जो माहौल गुज़ारे हाणे नेमत जे साम्हूं आयो आहे इंतहाई ख़ुशि थींदो लेकिन सवाल इहो आहे मोमिन जन्नत खे कौसर खे ॾिसी ख़ुशि थिए थो छा कौसर बि कंहिंखे ॾिसी ख़ुशि थिए थी कौसर बि कंहिंखे ॾिसी ख़ुशि थिए थी रिवायतुनि में इन्नल कौसर लअशद्दु फरहन लिबाक़ियल हुसैन जो हुसैन ते रोए थो उनखे ॾिसी कौसर इंतहाई ॾाढी ख़ुशि थी इंतहाई ख़ुशि आहे कौसर त मुंहिंजे पिण लाइ उहो थो अचे जंहिं ज़िंदगीअ में जंहिं दुनिया में मुंहिंजे मौलाई आका हुसैन ते ॻोढ़ा इहो मक़ाम जॾहिं ऐलान थो थिए या अहल महशर वज़ू अबसारकुम हत्ता तजूज़ फातिमा बिन्त मुहम्मद अहल महशर पंहिंजूं अखियूं हेठि कयो तेसिताईं फातिमा अहल महशर में गुज़रे रिवायतुनि में इहो ऐलान करण वारो जिब्रील
पहिरियां मोमिननि जे साम्हूं अचे थो, उन्हनि खे चए थो अखियूं हेठि कयो। पोइ अलाह जे वलियुनि जे साम्हूं अचे थो, अलाह जा वलियो तव्हां बि अखियूं हेठि कयो। नबियुनि वटि अचे थो, नबियूं तव्हां बि अखियूं हेठि कयो। रसूलनि वटि अचे थो, अलाह जा रसूल तव्हां बि अखियूं हेठि कयो। इमामनि वटि अचे थो, तव्हां बि अखियूं हेठि कयो। थींदे थींदे रसूलुल्लाह वटि अचे थो, या रसूलुल्लाह अॼु तव्हां बि पंहिंजूं अखियूं हेठि कयो। जिब्रील मुंहिंजी थी आहे, फातिमा मुंहिंजी थी आहे, मां छा जे लाइ अखियूं हेठि कयां? जिब्रील चवंदो, या रसूलुल्लाह थी त तव्हांजी आहे, पर जंहिं हाल में अचे थी शायदि तव्हां बर्दाश्त न करे सघियो। या रसूलुल्लाह ज़हरा जे हथ में हुसैन जो चोलो, करबला वारो, जंहिंमें न मालूम खून जा केतिरा निशान, न मालूम तीरनि जा केतिरा निशान आहिनि, न मालूम तलवारुनि नेज़नि जा केतिरा निशान आहिनि। या रसूलुल्लाह ज़हरा जे हथ में हुसैन जो चोलो, ज़बान थी या हुसैन। या रसूलुल्लाह शायदि तव्हां बर्दाश्त न करे सघो। रिवायत में आहे बीबी अचे थी अर्श जे उन पाए ते मौला हुसैन जो इहो चोलो रखे थी। बीबी सजदे में वञे थी, पालनहार मुंहिंजे हुसैन जे खून जो हिसाब। बीबी ओस ताईं चवंदी रहे थी सजदे में, आवाज़ अचे थो ख़ुदा जे तरफ़ां, ज़हरा तूं घुर, जेको घुरंदीअ क़बूल कयो वेंदो। ज़हरा सर खणे थी चए थी, या अल्लाह, उहे इंसान जेके ज़िंदगीअ में मुंहिंजे हुसैन ते रोंदा हुया, उन्हनि ज़िंदगीअ में मूं ते एहसान कयो आहे। पालनहार उन्हनि मूं केतिरा आहिनि जेके मां ॾिसां थी जहन्नम में पिया था वञनि। पालनहार मूंखे इजाज़त ॾे, मां उन्हनि जी शफ़ाअत कयां। ज़हरा शफ़ाअत कंदी। शफ़ाअत खां पोइ इहो मोमिननि जो जुलूस जन्नत जे तरफ़ दाख़िल थींदो, जन्नत जे तरफ़ रवानो थींदो। जॾहिं दरवाज़ो जन्नत जो ईंदो, मोमिन चवंदा औलिया खे तव्हां अॻिते हलो, वली चवंदा नबियुनि खे तव्हां अॻ में हलो। नबी थींदे थींदे रसूलुल्लाह खे चवंदा, या रसूलुल्लाह तव्हां अॻ में दाख़िल थियो, असां तव्हांजे पोयां दाख़िल थियूं। रसूलुल्लाह फरमाईंदा, ज़हरा तव्हां अॻ में दाख़िल थियो। रिवायत में ज़हरा जन्नत जे दरवाज़े ते बीहे थी ऐं फरमाए थी, बाबा जेसि ताईं हुसैन खे रोअण वारो आख़िरी जन्नत में दाख़िल न थींदो, तेसि ताईं मां जन्नत में दाख़िल न थींदसि। ज़हरा इंतज़ार में आहे हुसैन जे रोअण वारे लाइ, ज़हरा जे इंतज़ार में रसूलुल्लाह है, रसूलुल्लाह जे इंतज़ार में पूरी इंसानियत है। ए मोमिन अहिड़ो अमल न करे जो ज़हरा के देर ताईं, अहिड़ो अमल न करे जो ज़हरा खे तकलीफ़ अचे। ज़हरा दरवाज़े ते तुंहिंजो इंतज़ार करे, अहिड़ो खुश नसीब थी जो ज़हरा अञा दरवाज़े ते बीहे मस त वञी हाज़िर थी। ज़हरा मां हाज़िर थियो जो अब बढ़जण जी तौफीक न
इनायत फरमा सीरत मोहम्मद वाले मोहम्मद के हरण जी तौफीक इनायत फरमा खुदावंदा इमाम ज़माना जे ज़ुहूर में जल्दी फरमा खुदावंदा असां सभिनी जो अखियूं इमाम ज़माना जे ज़ियारत सां मुनव्वर फरमा खुदावंदा असांजे दिलनि खे ज़ियारत इमाम सां मोहब्बत सां रोशन फरमा खुदावंदा असांखे इमाम ज़माना जे सिपाहियुनि में शामिल फरमा उन्हनि जे सिपाहियुनि में शामिल थी जिहाद करे शहादत जे दर्जे ताईं पहुचण जी तौफीक इनायत फरमा।